नाज़रीन, चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट ज़फर अहमद राजपूत हिक ॾींहं जे दौरे ते डिस्ट्रिक्ट कॉम्प्लेक्स घोटकी पहुची वियो आहे। अपडेट मालूम कयो था एहसान कलवड़ खां। जी एहसान, छा अपडेट आहे? जी बिल्कुल, चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट जस्टिस ज़फर अहमद राजपूत डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट घोटकी पहुची वियो आहे, जिते जुडिशनल ऑफिसरनि सां पिणु गॾिजाणी कंदो। चीफ जस्टिस ऑफ सिंध ज़फर अहमद राजपूत घोटकी डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में ॿ नयूं कोर्टनि जी जेके इमारतूं आहिनि उन्हनि जो इफ़्तिताह पिणु कयो आहे, जॾहिं औरतुनि जे इंतज़ार गाह लाइ जेका नई तामीर थियल बिल्डिंग आहे उन इंतज़ार गाह जो बि पिणु इफ़्तिताह कयो आहे। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चीफ जस्टिस ऑफ सिंध जे आमद जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया। जंहिं रस्तनि सां चीफ जस्टिस जी आमद हुई उन्हनि रस्तनि खे आम माण्हुनि जी ट्रैफिक लाइ जेको आहे उहो बंदि कयो वियो ऐं जेको हिन वक़्तु चीफ जस्टिस ऑफ सिंध जेको आहे ज़फर अहमद राजपूत उहो सेशन कोर्ट घोटकी में बार जे वकीलनि सां पिणु मुलाक़ात करे रहियो आहे, जॾहिं त जेको डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज आहे मनूमल पारां चीफ जस्टिस खे ॿुधायो त नई तामीर थियल इमारतुनि में एडिशनल सेशन जज ऐं जुडिशनल मैजिस्ट्रेट जूं अदालतूं क़ाइमु थियूं ऐं हितां जे मसइलनि बाबति पिणु आगाह कंदो ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे सिंध बार काउंसिल जा जेके मेंबर आहिनि कुर्बान मलाणो, अब्दुर्रज़ाक बार ऐं डिस्ट्रिक्ट बार जो सदर शाहनवाज़ वसीर पारां वकीलनि जे मसइलनि बाबति पिणु आगाह कयो वेंदो। जी एहसान, अवां जी महिरबानी।